अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमी ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़ ऐं मां आहियां तव्हांजी होस्ट तबस्सुम मुगल। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकु अहद ज़ुल्म ज़बर ऐं ॾाढ ख़िलाफ़ हमेशा साबित क़दम रहण सां गॾोगॾु बहादुरी सां ललकारींदे जाम शहादत नोश कयो। मुस्लिम दुनिया जी पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म जंहिं औरतुनि जे हक़नि लाइ हमेशा जाखो रहियो। आमिराना दौर में बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हर ज़ालिम सां मुहाॾो अटकायो ऐं जमहूरियत ख़ातिर पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾी। रोटी कपड़ा और मकान जे नारे खे बुलंद रखण जे लाइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾींहुं राति अणथक महिनत कई। 27 दिसंबर 2007 ते रावलपिंडी जे जलसे खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारी ख़बर मुल्क में बाह जियां पखड़जी वई। शहीद राणी जी तदफीन जे वक़्तु लखनि जी तादाद में माण्हुनि गड़ी ख़ुदा बख़्श जो रुख कयो ऐं हज़ारे आलिन अखियुनि सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे मिटी माओ हवाले कयो वियो। अॼु बि पाकिस्तान जी गरीब अवाम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे यादि करे पंहिंजा लुर्क लाड़े वेहंदी आहे। मोहतरमा जी शहादत सां पैदा थियल खला शायदि कॾहिं न भरिजी सघी। अल्लाह ताला मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। इन सां गॾोगॾु पंहिंजी होस्ट तबस्सुम मुगल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।